मासूम ॿारनि सां जिनसी ॾाढाईअ जा वाक़िया रोज़ बरोज़ वधी रहिया आहिनि ऐं अहिड़ो ई हिकु दर्दनाक ऐं अफ़सोसनाक ऐं दिलि खे झोरींदड़ वाक़ियो काज़ी अहमद शहर में थियो आहे, जिते 3 जवाबदारनि 14 सालनि जी मासूम हवा जाई खेरां सां इज्तिमाही लॼा लुट करे बाद में खेसि मज़ामत करण ते बीमार तां उछलाए छॾियो, जंहिं सबबु नारी जी चेल भॼी पवण करे उहा ॻणतीअ जोगी हालत में नवाबशाह PMU अस्पताल में दाख़िल आहे। जेतोणीकि वाक़े खे केतिरा ई कलाक गुज़री विया, पर पुलिस टाल मटोल खां कमु वठंदी रही ऐं बाद में मीडिया ते ख़बरूं नशर थियण खां पोइ ऐं IG जे नोटिस वठण बाद 3 जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस केस दाख़िल करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त केस जो मुख्य जवाबदार आशिक़ जतोई अञा बि पुलिस जे पकड़ खां आजो आहे। होॾां नींगरीअ जा वारस जेके इंसाफ़ जे औसीअड़ लाइ मुंतज़र आहिनि, पर हिन महिल ताईं उन मासूम नींगरीअ सां अयादत करण या संदन हाल पहुचाइण लाइ को बि चूंडियल नुमाइंदो या ज़िले जो ऑफिसर न पहुतो आहे। कपिड़ो ॾेई उनखे ख़बर कोन पई, बेहोश थी वई, इनखे ज़ोरी मथे खणी विया, बीमार ते खणी वियासीं। बीमार खां हिन ज़ोरी जना पे कईसि, पोइ हुन बीड़ी करे पोइ हुननि खणी उछलीसि मथां खां पुठियां। रात जो कल आया शाम जो दवा भी कुछ हले न पे सूर पन सब बची विया आहिनि, पेर ॿिया सब न गलाए न खाधो पीए न पीतो। असांजो केरु मिट थियासीं, जोरी जुल्म करे ॿियो छा कयो आहे, छा असीं ॿुधाईंदासीं। असां खां ॻाल्हाए न ॿुलाए न सां मौत असांखे क़बूल हुजे तॾहिं बि छा, असां ग़रीब हिकिड़ा मोथाज। नालो अथसि, हिन सां गैंग रेप थियो आहे ऐं गैंग रेप करण खां पोइ हिनखे मारण जी कोशिशि कई वई आहे, मथां उछलाए वियो आहे। कैमरामैन रफ़ाकत ताराणी सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ास के लिए सिंध TV न्यूज़ नवाबशाह।